इतवां खे ॿुधायूं त आईजी सिंध जी चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस मोहम्मद शफ़ी सिद्दीकी सां मुलाक़ात थी आहे। परॾेही जी सिक्योरिटीअ लाइ कोशिश आहे त सिक्योरिटी यूनिट्स खे सही नमूने तरबियत ॾियूं। जेतिरा असांजा यूनिट आहिनि उन्हनि खे गॾियल तौर ते मुक़ररु करे रहिया आहियूं। ग़ुलाम नबी मेमण जो इहो चवणु आहे। सिक्योरिटी जा इंतज़ाम कंहिं हंधि या शख़्स जी हसासियत खे नज़र में रखंदे कया वञनि था। आईजी सिंध जो इहो चवणु आहे। सिंध पुलिस जे ज़ाब्तनि ऐं सुधारनि लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं ठाहे छॾियूं आहिनि। कमेटियूं पंहिंजो कमु मुकमल करे वरितो आहे। हतमी मसवदो घरू खाते के जमा करायो वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ तुंहिंजे रिपोर्टर ज़ुल्फी चांडियो खां। जी ज़ुल्फी, कहिड़ा तफ़सीलात मुलाक़ात जे हवाले सां आगाह कजो। जी आईजी सिंध हाई कोर्ट पहुतो आहे, जिते चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस शफ़ी मोहम्मद सिद्दीकी सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात खां पोइ आईजी सिंध सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त परॾेहिनि जी सिक्योरिटी लाइ असांजी कोशिशि आहे त असां सिक्योरिटी यूनिटनि खे सही नमूने तरबियत ॾियूं। आईजी सिंध चयो त जेतिरा असांजा यूनिट आहिनि उन्हनि खे गॾियल तौर ते मुक़ररु करे रहिया आहियूं। सिक्योरिटी जा इंतज़ाम कंहिं हंधि या शख़्स जी हसासत खे नज़र में रखंदे कया वेंदा आहिनि। आईजी सिंध चयो त उन सिलसिले में परॾेहिनि जी सिक्योरिटी खे बहितर बणाइण लाइ ट्रेनिंग ऐं रिसर्च एंड डेवलपमेंट कई वञे। सिंध पुलिस जे ज़ाब्तनि में सुधारनि लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं ठाहे छॾियूं आहिनि। कमेटियुनि पंहिंजो कमु मुकमल करे वरितो आहे। हतमी मसूदो घरू खाते खे जमा करायो वेंदो। सिंध वधीक त पुलिस सुधारनि बाबति अॼु असांजो आख़िरी इजलास हुयो, जेको मुलतवी थी वियो आहे। 1-2 ॾींहंनि में ड्राफ्ट मुकमल करे सिंध जे घरू खाते खे मोकिले रहिया आहियूं। मसूदो काबीना वटि वेंदो, जिते हुन ते गौर कयो वेंदो। आईजी सिंध चयो त हुकूमत चाहे त ईंदड़ काबीना इजलास में पेश करे सघे थी। हिकु सवाल जे जवाब में आईजी सिंध चयो त कराची समेत सिंध जे शहरी इलाइक़नि में स्ट्रीट क्राइम वॾो मसइलो आहे। असां स्ट्रीट क्राइम ते कंट्रोल करण जी तमामु घणी कोशिशि कई आहे। असां सम्झूं था त 2013 जे मुक़ाबले में स्ट्रीट क्राइम तमामु घटि आहे। जनवरी जी भेट में स्ट्रीट क्राइम में तमामु घणी घटिताई आहे। स्ट्रीट क्राइम दौरान को ज़ख़्मी या क़त्ल थिए थो त उहो असां लाइ तमामु घणो ॾुख वेंदड़ हूंदो आहे। आईजी सिंध चयो त स्ट्रीट क्राइम खे तॾहिं ई घटाए सघिजे थो जॾहिं जवाबदारनि जी निशानदेही करे खेनि गिरफ़्तार करे सज़ा ॾिनी वञे। ऐं आईजी सिंध इहो बि ॿुधायो त इन सिलसिले में चीफ जस्टिस सां मुलाक़ात थी हुई ऐं तमामु ख़ुशगवार मूड में मुलाक़ात थी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी ज़ुल्फी अपडेट करण जे लाइ।